अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ ताकत मां आहियां निदा आपरो। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरुनि में भरी कार बुलेटिन जी शुरूआत में अवां खे अपडेट कंदासीं त नसीराबाद में बरसात सबबि हर पासे तबाही जा मंज़र आहिनि। केतिरा ई कचा तोड़े पका घर ड्रही पट पइजी विया आहिनि। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था अलाह बख्श कुरैशी जी रिपोर्ट। पूरी सिंध जियां नसीराबाद तालको भी बरसात सबब सख्त मुतासर थियो है। नसीराबाद तालके जा सवें गोठ बुड़ी चुका आहिनि। हर गोठ हर वाहन समुंड ॾेख ॾेई रहियो आहे। नसीराबाद तालके जूं 23 धीअरूं मुकमल तौर बुॾी वियूं आहिनि। केतिरनि ई ॻोठनि में ग़रीब मारूअड़ा फाथल आहिनि जिन खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जी ज़रूरत आहे। नसीराबाद शहर जे स्कूलनि में ॿोॾि मुतासरनि खे तरसायो वियो आहे। हिन महिल ताईं 2 ॾींहंनि अंदरि 1500 ख़ानदाननि नसीराबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में पनाह वरिती आहे, जेको सिलसिलो जारी आहे। नसीरा शहर जे चौधारी पाणी पाणी आहे। गुज़िरियल 3 ॾींहनि खां नसीराबाद शहर में बिजली बंदि आहे, जंहिं कारण शहर में वाटर सप्लाई ज़रिए मिलंदड़ पीअण जो पाणी बि न मिली सघियो आहे। बिजली ऐं पाणी न हुजण करे रहवासी सख़्तु परेशान आहिनि ऐं लॾ पलाण ते मजबूर थी चुका आहिनि। शहर जे नूनारी महले, काठिया मोहल्ला, सैयद कॉलोनी, मेहरान कॉलोनी, भिटाई कॉलोनी, मसण मोहल्ला, मदीना कॉलोनी, मंगी मोहल्ला समेत बाडरह रोड, वारह रोड, डेरा रोड, गाजी ख्वार रोड वारा इलाइक़ा बरसाती पाणी जी लपेट में आहिनि। शहर में सब्जी, फ्रूट ऐं खाधे पीते जी ॿियनि शयुनि जी रसद में खोट पैदा थी चुकी आहे, जंहिं कारण हर शइ जा अघ ॿीणा थी विया आहिनि। नसीराबाद शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि, चौवाटनि ऐं मेन रोडनि ते बरसाती पाणी तलाउ वारी सूरत अख़्तियार करे चुको आहे। गुज़िरियल 3 ॾींहनि खां मुसलसल हणंदड़ बरसात नसीराबाद शहर खे बि उजाड़े छॾियो आहे। केतिरा ई कचा तोड़े पक्का घर ड्रही पट थी विया आहिनि। इलाइक़े वासी बेयारो मददगार बणियल आहिनि। ॾिहाड़ीदार ऐं मज़दूर तबिको मुसलसल बेरोज़गारी सबबि फाका कशी में आहे। हुकूमत पारां पूरी सिंध समेत नसीराबाद तालके खे बि आफ़त सटियल करार ॾिनो वियो आहे, पर अञा ताईं इलाइक़े वासियुनि जी का बि वाहर न थी सघी आहे। हुकूमत खे घुर्जे त बरसात मुतासरनि जी वाहर करण लाइ बिना देर रिलीफ ऑपरेशन शुरू कयो वञे। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।